नमस्कार, आवां हैं मोहम्मद तोहर शामिल करें था हिन वक्त जी खबरों। नाज़िम फुलेडियो में पैरामेडिकल स्टाफ अलायंस सिंध पारां पंहिंजनि हक़नि लाइ तहरीक नवे ॾींहुं बि जारी आहे। 2 कलाक ओपीटी जो बाइकाट कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर हफ़ीज़ शहर जी ख़बर मूजिब इन सिलसिले में एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त RHC फुलेडियो में पैरामेडिकल स्टाफ सर्विस स्ट्रक्चर टाइम स्केल हेल्थ अलाउंस प्रोफेशनल अलाउंस रिस्क अलाउंस मुस्तकिल कयो वञे। अॻवाननि अब्दुल मजीद मरी अब्दुल अज़ीज़ काहनियो मंजूर बलोच रशीद सूमरो कौसर परवीन ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पैरामेडिकल जा मरकज़ी अॻवान कराची प्रेस क्लब ते वेठा आहिनि। सिंध हुकूमत जो को बि नुमाइंदो उन्हनि वटि न पहुतो आहे। असांजा जाइज़ मसइला हल कया वञनि, हर दफ़े वाइदा कया वञनि था पर वफ़ा नथा थियनि। असां पंहिंजे हक़नि खे हासिल करण लाइ बार बार एहतिजाज कया आहिनि पर हर भेरे हुकूमत पंहिंजा कयल वाइदा पूरा नथी करे। असांजा जाइज़ मुतालबा हल न कया विया त ॿीहर ओपीटी जो बाइकाट कयो वेंदो। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।